सखर में रिपोर्ट करे विया हफ़ीज़ लाशारी सखर जे इलाक़े पाक कॉलोनी में गुज़रगाह ते मुबैना तौर गैर कानूनी तामीराती कम थियण ख़िलाफ़ इलाक़े वासियुनि सख़्त एहतजाज कियो आहे। रहवासियुनि इल्ज़ाम लगायो आहे त कुछ बासर माण्हुनि ॾींहं ॾिठे सरकारी जाइ ते तामीराती कम शुरू करे छॾियो, जॾहिं त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन तरफ़ां को बि क़दम न खंयो वियो। इलाक़े जे माण्हुनि मूजिबि पाक कॉलोनी जे गुज़रगाह ते शटरिंग लगाए तामीराती कम हली रहियो हो, जंहिं ते रहवासियुनि गॾु थी कम बंदि कराए छॾियो ऐं शटरिंग जो सामान हटाए छॾियो। रहवासियुनि चयो त गुज़रगाह अवामी इस्तेमाल लाइ आहे ऐं कंहिंखे बि उन ते कब्ज़े या तामीर करण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त जेकॾहिं ॾींहं ॾिठे अहिड़ा कम थींदा त यकीनन अवाम सवाल उथारींदो। इन्हनि वधीक चयो त एंटी इंक्रोचमेंट खाते खे बि घुर्जे त इलाक़े में थींदड़ कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं गुज़रगाह खे असल हालत में बहाल कयो वञे। रहवासियुनि ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं इंतिज़ामिया तरफ़ां जल्द कार्रवाई न कई वई त हू वधीक सख़्त एहतजाज करण ते मजबूर थींदा।